खैरपुर नाथन शाह लॻ मारू ॻोठ जा बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ पाकिस्तान ख़ासि कयलु इतिहाद जे सर ते सियासी समाजी मज़हबी PPJUI ऐं शहरिन ख़ासि कयलु इतिहाद जे अॻुवाणनि बरकत ख़ासि कयलु अब्दुल वहीद कुरैशी सईद मंगणहार उस्मान ख़ासि कयलु एजाज़ ख़ासि कयलु शहमीर चांडियो अशरफ अली जैसर मुहर्रम ख़ासि कयलु ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी करे चोर कंबर मारू रोड ते धरणो हयो। हुननि चयो त 2007 खां ॻोठ मारू जा बुनियादी मसइला हल थी नाहिनि सघिया। ॻोठ मारू में ड्रेन सिस्टम पीअण जो साफ़ पाणी रोड रस्ता ठही न सघिया आहिनि। ख़ासि कयलु मुहल्ला जो ड्रेन सिस्टम नाकारा आहे। गटरनि जो पाणी घरनि में काहे पियो आहे। UC जे बजट कामूरा काए वञनि था। शहर में CC ब्लॉक टुटी वियो आहे। शहर खंडर बणिजी वियो आहे। मारू ॻोठ ॾांहुं ईंदड़ रोड टुटी वियो आहे। ठेकेदार बजट हड़प करे भॼी विया आहिनि। मारू शाख में पाणी नाहे। छंडण ते पीअण जे पाणीअ जा लॻल मोटर नाकारा बणिजी विया आहिनि। पाणीअ जूं टांकियूं ज़बून ते थी वियूं आहिनि। शहर ऐं आसपास में बदनामी वधी रही आहे। मारू थाणे ते पुलिस नफ़री गॾु आहे जंहिं करे बदनामी चोट चढ़ी वई आहे। हुननि चयो त असां PP खे वोट ॾिना आहिनि पर ॻोठ मारू जा मसइला हल करण लाइ तयारु नाहिनि। हुननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह PP MPA अब्दुल अज़ीज़ जुनेजो MNA इरफान ज़फ़र लगारी खां मुतालबो कयो त मारू ॻोठ जा बुनियादी मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। बरकत अली चांडियो न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ खैरपुर नाथन शाह।